नाज़िन सिहत खाते जी सूबाई निगरान वज़ीर साद ख़ालिद न्याज़ ऐं निगरान वॾे वज़ीर विच में सख़्त इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। निगरान सिहत वारे वज़ीर चयो आहे त वॾे वज़ीर जी आमरियत वारा फ़ैसिला क़बूल न आहिनि। इस्तीफ़ा मौक़े न पर वॾे वज़ीर खे ॾियणु घुरिजे। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकड़ जो चवणु आहे त साद न्याज़ आइन ऐं क़ानून जी भनकड़ी करे रहियो आहे, पंहिंजी नाकामी ते बुखलाहट जो शिकार आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पारां सिहत खाते जी कारकर्दगीअ ते सवाल उथाइण बैदि निगरान वॾे वज़ीर ऐं सिहत वारे निगरान वज़ीर डॉक्टर साद न्याज़ में इख़्तिलाफ़ शिदत अख़्तियार करे विया आहिनि। सिहत वारे निगरान वज़ीर साद न्याज़ निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर खां अवामी सतह ते माफ़ी वठण जो मुतालबो कयो आहे। सिहत वारे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर साद न्याज़ चयो आहे वॾे वज़ीर काबीना जी मशावरत बिना ऐं वज़ीरनि जे ख़दशनि बावजूदि यूनिस डागा जो कलमदान तब्दील कयो। महांगा रोबोट ख़रीद करे सिंध में करप्शन कई पई वञे। गिम्स इंस्टीट्यूट करप्शन जो गढ़ आहे। जेका सर्जरी रोबोट सां नाहे थींदी उहा बि रोबोट सां कई पई वञे। गंबट इंस्टीट्यूट फिनांस जे डायरेक्टर बदिरां मुंशी हलाए रहिया आहिनि। सिहत खाते जे निगरान वज़ीर डॉक्टर साद न्याज़ वधीक चयो त वॾो वज़ीर माफ़ी वठे तॾहिं मामला बहितर थींदा। कम में मुदाख़लत ऐं करप्ट माण्हुनि खे बर्दाश्त न कंदासीं। डॉक्टर साद न्याज़ चयो त मुंहिंजे खाते जो सेक्रेटरी लॻाइण ऐं अहम इजलासनि खां बेख़बर रखियो वियो। सिंध में महांगा रोबोट ख़रीद करे करप्शन कई पई वञे। हिक सवाल जे जवाब में साद न्याज़ चयो त रोबोट सर्जरीअ खां अॻु हुन निगरान वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई हुई, जंहिंमें वॾे वज़ीर चयो त असांखे गुज़िरियल हुकूमत जा मनसूबा न रोकणु घुरिजनि। जंहिं ते हुन वॾे वज़ीर खां पुछो त छा जेकॾहिं को कमु ग़लति थिए त उनखे थियणु ॾिनो वञे। हुन ते वॾे वज़ीर आमराणे अंदाज़ में चयो त मूं जीअं चयो आहे ईअं ई थींदो। सिहत खाते जे निगरान वज़ीर जे बयान ते वज़ीर आला हाउस सिंध जे तर्जुमान रद्दअमल ॾींदे चयो आहे त डॉक्टर साद न्याज़ इस्पतालुनि जी हालत बहितर करण बदिरां SIUT जहिड़नि इदारनि ते तनक़ीद कई आहे। साद न्याज़ पंहिंजे इदारे जी कारकर्दगीअ जो जाइज़ो न वठण लाइ इजलास 3 भेरा मुलतवी कराया। वज़ीर आला हाउस जे तर्जुमान पंहिंजे बयान में चयो आहे त आइन ऐं क़ानून मूजिबि वॾो वज़ीर इदारे जी हालत बहितर बणाइण जो हुकुम ॾेई सघे थो। सिहत वारे वज़ीर खे जवाबदार कयो वियो त हू वॾे वज़ीर ते बेबुनियाद ऐं कूड़नि इल्ज़ामनि ते लही आयो आहे।